गिर एकड़ा गिराक अचनि खां पाण ॾे दुआ कर रोज़ी थिए अला कम थी वियो पाण खां किथे वञा पर हेॾां ईंदा केॾां छा फकीर साईं में थियो हाल साईं जी बाबा जी साईं हमरा हिकिड़ो वठी विया अचनि आयुसि भाई जिना ते असर खणी विया अचनि दुआ कर रोज़ी थी वञे खलीफ़ा हमरा सही कोने असांजो ख़ैर थी हमरा सही कोने असांजो फकीर के चओ हमरा सब भाई बाबा छोकरो नौजवान ही काबू चला इलाही वतला हिनखे चेक कर थोरो हलिया कुछ कोने बाबा वे रे मार कराला किताब खणी मूंखे फकीर सही छोकरो सही थींदो असांजो बिल्कुल सही खर्चींदो 50,000 रुपया खर्चींदो 50,000 इलाही गरीब आहियूं बाबा गरीब आहियूं रहम करियो केस तव्हांखे बोले ॾींदा नी 50,000 खर्चींदो माण्हू तोखे ठीकु करे ॾींदा साईं तोखे ठीकु करे ॾींदो महाराज हुकुम सही थींदो हलो ठीकु आहे कुझु हींअर त बंदोबस्तु करियो साईं पाणी खणी तो पड़ी पण ही पाणी पड़ी ॾींदो भाई फकीर पाणी छंडा आणोस अला गनो सही थींदा पाणी प्यारे पाणी प्यारी साईं वॾी करामत है रखला दे सही थींदो बाबा होशियारी करे पाणी पी ई बतला रे झंगन मां कंगन मां झलींदा आहियो त न वञो बाबा साईं वॾी करामत है सही थियो या तारा चया था मन पोइ जेके तूं साईं चवीं ठीक है ने गरीब बंद ॾिसण में 30,000 थींदा 30,000 रुपया केस बोले खणू था 30,000 में हमरा खे सही करे ॾींदासीं हींअर असांखे टको बि कोन्हे पैसा भले पाण पोइ ॾियो माण्हू ठीकु थींदो हिते लिखी ॾियो ठीकु है हिते लिखी ॾियो असांखे त फलाणी तारीख़ असांखे पैसा असां ॾींदासीं हिते लिखी ॾियो हा बस हलो ईंदासीं वरी हाणे तव्हांजी एग्रीमेंट थी वई आहे पहिरीं तारीख़ पैसा खणी अचिजऊं वरी छोकिरे खे असीं दम रखाईंदासीं साईं खां वॾी करामत है फकीर में वॾी करामत 4 दिन रखला 4 दिन सही कर काबू करे ते दी लागी तो आजो बाबा वाह कर इते कम भलो लगो बे 30,000 मिलिया त ठो थींदो साईं छोकरो बियो आयो पाड़े जो हां ही भी दुआ वठण आयो नहीं हालिया साईं मूंखे रोज़ी लॻई कांदी रोज़ी तो हाथ ॾिसो वेंजी पाक करे रखला दे सुबह तो सवेल रोज़ी लगी वेंदो फकीर छा प्रोग्राम साईं तो के ॾींदो था ॿधा हां जेके बि 5000 ॾींदो त 5000 ॿियो पैसो मूं ते कोन्हे साईं हां आऊं सफ़ा गरीब मिस्किन माण्हू काबाड़ीअ कमु कंदो आहियां बदला तो के खाराए सही है वञ मेरा पार नहीं वञ साईं साईं हां ही ईंदो आहे मुंहिंजे हिते ईंदो पर अॼु तोखे साईं ॾिसी पोइ आयो अथई सही बराबर साईं ठलो भाई जो खाओ था जो बाबा साईं केर खैर सिंध चुस्ती न कंदा था हां बीमार आहियां दुआ का कर सही थी हथ ॾिसी साईं हथ ॾिसी बिल्कुल सही अलायो कोन सही थींदे बाबा न को खुटको न कर फकीर रोए पियो बाबा पानी लियो ने पड़ी ॾियो अलायो को सही दुआ करे छॾियोसि मौला बेड़ा पार कर हलियो बाबा हलियो बेड़ा पार हलियो